नासिक कराची में होटल ते झेड़े में दादू वासी शागिर्द क़त्ल थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयो था वकार शरका। वकार छा तफ़सील आहिनि? जी रात देर से गिजरी जो इलाइक़ो आहे अलफलाह मस्जिद जो हिकिड़ो होटल आहे उन ते दोस्तनि में ॿुधाए पियो वञे त झेड़ो थियो। उन में हिकिड़ो दादू वासी ज़ेबुल यूनिवर्सिटी जे क्रिमिनोलॉजी शोबे जो शागिर्द आहे ख़ालिद हुसैन कोरे जो उहो क़त्ल थी विया ऐं 3 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। गिजरी पुलिस जो उन हवाले सां चवणो हुयो त राति देर सां हिकिड़ो होटल हो, उन ते 3-4 दोस्त वेठल हुया यूनिवर्सिटी जा। उन में बिलाल हुयो, कफ़ील हुयो ऐं हिकिड़ो इमरान हुयो। उन्हनि जो पाण में झेड़ो थियो त उन झेड़े दौरान जेको आहे सो उन्हनि फायरिंग कई नी। फायरिंग में नौजवान दादू वासी ख़ालिद हुसैन कोरे जो जेको आहे उहो क़त्ल थी वियो। हिन वक़्तु जेको मारिजी वियो नौजवान ख़ालिद हुसैन कोरे जो लाश ऐं वधीक जेके ज़ख़्मी आहिनि इमरान ऐं कफ़ील उन्हनि खे जेको आहे गिनाह अस्पताल पहुचायो वियो आहे। ॿुधाए थो वञे पंहिंजो दोस्त जेको ख़ालिद हुसैन कोरे जो कराची जी ज़ेबुल यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो ऐं हीअ हिते ई इलाइक़े में ई रहंदा हुया। हीअ राति जो होटल ते वेठल हुया। हिन जो कंहिं ॻाल्हि ते जेको आहे पाण में को तलख कलामी थी आहे। उन खां पोइ फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक हिन हवाले सां जांच कई पई वञे। वकार अवां जी महिरबानी।